सोरठ तव्हां शुरूआत में ॿुधायो मुंहिंजो शिकारपुर सां तालुक़ु आहे, पोइ शिकारपुर खां वरी हिते कराची अचणु ऐं हैदराबाद वरी पोइ कराची, सो इहो कॾहिं थियो, कॾहिं तव्हां मूव थियो? छो त काफ़ी तव्हांजी एक्टिविटीज़ असां मां ॾिसंदी आहियां, मतिलबु काफ़ी अर्सो त मां इहो पियो सम्झो त तव्हां हैदराबाद में था रहो, वरी तव्हां हिते बि हूंदा आहियो, त माण्हू कंफ्यूज़ आहिनि त कराची में रहंदी आहे सोरठ की न हैदराबाद में रहंदी आहे? मूंखे लॻे थो पूरी सिंध मुंहिंजी आहे, मां कॾहिं हिते हूंदी आहियां, कॾहिं मोरो में, कॾहिं किथे जिते बि हूंदो आहे, त पूरी हर शहर मां। पर हा, हिकिड़ी बेसिक त तव्हांजो हूंदो आहे, शिकारपुर खां जॾहिं नंढड़ा ई हुआसीं असां एजुकेशन जे करे मूव कया, छो त मुंहिंजा सिबलिंग्स जेकी हुआ उन्हनि जूं हायर एजुकेशन स्टार्ट पियूं थियनि ऐं हू कॉलेजिस में वञणु स्टार्ट थिया, पोइ यूनिवर्सिटीज़ में, त उनजे करे असांखे मूव करिणो पियो कराची। ऐं उनखां बाद में पोइ वरी जॾहिं मुंहिंजी MBBS थी त मां जामशोरो वियमि, त उनजे करे मां पढ़ाई एकेडमिक सिस्टम सिलसिले लाइ मां जामशोरो हूंदी हुअमि, ऐं उनखां पोइ मुंहिंजी फैमिली हिते ई रहे थी कराची में, त ज़्यादातर मां कराची में हूंदी आहे वीकेंड्स ते, या फिर जॾहिं मूं वटि कोई लाइक एक्टिविटी या फिर मूं वटि कोई टास्क न हूंदो आहे या फिर का रिस्पॉन्सिबिलिटी न हूंदी आहे ड्यूटी जी, त पोइ मां घर ई हूंदी आहियां। न त मूंखे टू बी वेरी ऑनेस्ट जामशोरो ॾाढो पसंदि आहे, ऐं मूंखे हैदराबाद जामशोरो छाजे लाइ पसंदि आहे? जामशोरे जी हवाउनि जे लाइ पसंदि आहे या कंहिं ॿी शइ? हाणे हवाऊं ॾाढी पॉल्यूटेड थी वियूं आहिनि जामशोरे जूं, हाणे उते जेके न वण जी ॾाढी कटाई थिए थी, पाणी आहे न, तो ज़मीन असांजी सुकी थी वई आहे, त हाणे वीचारी उहे हवाऊं उहे न रहियूं आहिनि, पर पोइ बि उते जामशोरे जी ख़ामोशी मूंखे ॾाढी पसंदि आहे। हा, पॉपुलेशन त उहो वधे थी, पर हूअं बि पोइ बि जॾहिं पासे ॾाढो आहे, ऐं मूंखे जेकी स्लो लाइफ ॾाढी पसंदि आहे, मूंखे शहरनि वारी ज़िंदगी मूंखे बिल्कुलु पसंदि आहे। अगरि मुंहिंजो मौक़ो मिले लाइफ में कॾहिं, त मां बिल्कुलु, मां त चवंदमि बिल्कुलु ॻोठनि साइड वञी करे हिकिड़ो सुठो फार्म हाउस वठी करे बिल्कुलु सुठी नमूने ऑर्गेनिक लाइफ हुजे, शहर खां परे हुजे। मूंखे बिल्कुलु बि इहा भग दौड़ वारी जेका ज़िंदगी हूंदी आहे न, उहा मूंखे न